आइन टोड़ींदड़ शख्स के मासूम सॼो पियो वञे। हुन मासूम शख्स कागज़ लहराए मुल्की सलामती दाव ते लगाई। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त छा क़ौम जा 190 मिलियन पाउंड खाईंदड़ इलेक्शन कमीशन खे धमकाईंदड़ मासूम आहे। 9 मई ते जना हाउस साड़ींदड़ मासूम आहे। पहिरीं लाडलो चई मुल्क ते मड़ियो वियो, हाणे मासूम चई हुन खे मुल्क ते मड़ियो पियो वञे। हुन खे सुप्रीम कोर्ट में बि गुड टू सी यू चयो वेंदो आहे। सैफर जो मामलो मुल्क ख़िलाफ़ साज़िश जो मामलो आहे। पीपुल्स पार्टी सैफर केस में बानी पीटीआई जी ज़मानत वारी फ़ैसिले ते ख़दशा ज़ाहिर करे छॾिया। शर्जील मेमन चयो आहे त जंहिं शख़्स मुल्की सफ़ारतकारीअ खे दाव ते लॻायो उन खे मासूम कोठियो पियो वञे। अदलिया बानी पीटीआई लाइ वॾो लीडर हुअण जहिड़ा लफ़्ज़ कीअं इस्तेमाल करे सघे थी। लाड़काने जो वज़ीर आज़म अदालती शहादत बाद इंसाफ़ जो मुंतज़र आहे। पीटीआई सैफर खे सियासी मक़सदनि लाइ इस्तेमाल कयो। सियासतदाननि खे गदार ऐं परॾेही एजेंट सॾियो, जंहिं सबबि 9 मई जहिड़ो सान्हो पेश आयो आहे। सिंध समेत समूरे मुल्क में उम्मीदवारनि पारां चूंडुनि में हिस्सो वठण लाइ फॉर्म भरण जो सिलसिलो जारी। इलेक्शन कमीशन पारां मुदे में 2 ॾींहनि जी वाद बाद उम्मीदवार अॼु बि इलेक्शन में हिस्सो वठण लाइ फॉर्म भराए रहिया आहिनि। चूंड फॉर्म भरण जो सुभाणे आख़िरी ॾींहुं, तस्दीक़ी अमल सूमर खां शुरू थींदी। इलेक्शन कमीशन रिटर्निंग ऑफिसरनि जे फ़ैसिलनि ख़िलाफ़ अपीलनि ते ॿुधण लाइ ट्रिब्यूनल्स क़ाइमु करे छॾिया। सिंध हाई कोर्ट जा 6 जज एपीलेट ट्रिब्यूनल्स लाइ नामज़द। जस्टिस अरशद हुसैन, जस्टिस ख़ादिम हुसैन तुन्यो ऐं जस्टिस अदनान करीम कराची ऐं हैदराबाद जे उम्मीदवारनि जे अपीलनि ते ॿुधणी कंदा। सखर में जस्टिस इरशाद अली ऐं जस्टिस ज़ुल्फ़कार सांघीअ खे ट्रिब्यूनल जो जज मुक़ररु कयो वियो। जस्टिस सलीम जैसर लाड़काणे में उम्मीदवारनि जे अपीलनि ते ॿुधणी कंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट ऑडियो लीक्स केस में डीजीआईबी ऐं डीजीएफआई खे 19 फरवरी ते ज़ाती हैसियत में पेश करण जो बि हुकुम ॾेई छॾियो। ऑडियो लीक कंदड़ अकाउंट्स जा तफ़सील बि पेश करण जी हिदायत। जस्टिस बाबर सत्तार ऑडियो लीक्स केस जो 7 सुफ़नि ते बदल फ़ैसिलो जारी कयो। तेल अघनि में लाथ बावजूद महांगाई जो जिन बोतल में बंद न थियो। मुल्क में महांगाई जी मजमूई शरह 42% ते पहुची वई। शुमारियत खाते मूजिबि हलंदड़ हफ़्ते बेज़ा, काठी, बसर, थूम ऐं दालनि समेत 18 शयुनि जे अघनि में वाध रिकॉर्ड कई वई। 9 शयुनि जे अघनि में घटिताई थी। 24 शयुनि जूं क़ीमतूं मुस्तहकम रहियूं। तेल अघनि में लाथ बावजूद ट्रांसपोर्टर्स बि भाड़ा न घटाया। कराची समेत समूरे मुल्क में हलंदड़ ट्रांसपोर्टर्स मनपसंद भाड़ा वसूल करण लॻा। नवंबर 2022 जो एमडी केट टेस्ट रिज़ल्ट नवंबर 2024 ताईं अमल जोगो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट नवंबर 2022 वारो एमडी केट रिज़ल्ट 2 सालनि लाइ मुनासिब करार ॾेई छॾियो। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब फ़ैसिलो जारी करे छॾियो। दरख़्वास्त गुज़ार जो ख़र्च बि पीएमडीसी खे भरण जी हिदायत। कराची में ख़ानगी कंपनी जे मालिक जे कार ते फायरिंग। जवाबदारनि जी फायरिंग में कंपनी जे मालिक जो नौजवान पुट मारिजी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल। कराची कैंट स्टेशन ते अवाम एक्सप्रेस मां बम हथ अचण जी शुरूआती जांच रिपोर्ट जारी। ट्रेन में बम वारो थेल्हे में रखियो वियो। टाइम्स मूजिबि बम मंझंदि 12 वॻे फाटणो हो। उन वक़्तु ट्रेन रोहिड़ीअ में बीठल हुई। ट्रेन कराची पहुचण ताईं बम न फाटो। जांच में रेलवे अमलदारनि खे बि शामिल कयो वियो। पुलिस अञा केस दाख़िल न थियो। कलंदर लाल शाहबाज़ जी दरगाह मां करोड़ें रुपयनि जो सोन ऐं चांदी चोरी थियण जो केस औकाफ़ खाते जे एडमिनिस्ट्रेटर जी फ़रियाद ते दाख़िल। एफआईआर में मैनेजर ज़ुबैर बलोच ऐं ख़ानगी माण्हू अली रज़ा गोपांग खे नामज़द कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त केस दाख़िल थियण खां पोइ मैनेजर ज़ुबैर बलोच खे गिरफ़्तार कयो वियो आहे। शहीद जान मोहम्मद महर के कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट सिंध एक्शन कमेटी ऐं ॿियनि पारां अलामती बुख हड़ताल। कराची प्रेस क्लब के सदर सईद सरबाज़ी, सहाफ़ी मज़हर अब्बास ऐं ॿियनि चयो त शहीद जान मोहम्मद महर समेत समूरनि सहाफ़ियुनि सां इंसाफ़ करणु घुरिजे। नौशरो फिरोज़ में शहीद जान मोहम्मद महर के कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ मुज़ाहिरो। सिंध जर्नलिस्ट एक्शन कमेटी जे सॾ ते शहीद के कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कयो वियो। कातिलनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो।
मदेजी वेझो ॻोठ मिठल जमाली में संगावती तकरार तां नारी क़तल। वारसन जो चवणु हो त नईमा खातू खे जवाबदार वाहिद जमाली क़तल कयो आहे। जवाबदार वाहिद बख्श जमाली संगावती तकरार तां घर में दाख़िल थी नारीअ खे क़तल कयो। संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कानपुर वेझो ॻोठ दिलो दड़े वासी नीगर पुरसरा नमूने गुम। वारसन पारां अगवा जो शक ज़ाहिर। नीगर शोएब कलोड़ो ऐं संदसि दोस्त इम्तियाज़ अली शाह जो 2 ॾींहनि खां पतो न पियो। वारिस परेशान। संदन चवणु आहे त ॻोठ में कुझु महीननि खां हिकु महिमान तरसियल हो। थी सघे थो ॿारनि खे अगवा करे वियो हुजे। सांगड़ में अवामी तहरीक पारां सिंध जी वसीलनि ते कब्ज़े ऐं ज़मीन जी वालार ख़िलाफ़ मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त ज़रई इनक़लाब ज़रिए सिंध जी ज़मीननि जी नीलामी कई पई वञे। निगरान हुकूमत खे सिंध जूं ज़मीनूं विकिरो करण जो को बि अख़्तियार नाहे। ऐं इसराइली बमबारी में तबाह थियल गज़ा में ग़िज़ाई बहरान संगीन थी वियो। ग़िज़ाई खोड़ सबबि हज़ारे ॿारनि जी फौत थियण जो ख़दशो वधी वियो। गॾियल क़ौमनि जी सेक्रेटरी जनरल इसराइल खे गज़ा में ग़िज़ाई खोड़ जो ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो। गॾियल क़ौमनि जी सलामती काउंसिल बि गज़ा लाइ इमदाद जी फ़राहमीअ वारो ठाराव मंज़ूर करे वरितो।